लाइक करो, सब्सक्राइब करो और बेल आइकन को क्लिक करो नई वीडियो के लिए। अस्सलाम वालेकुम, मीर हसन सोलंकी तव्हां ॾिसी रहिया मलाखड़ा टीवी। मुंहिंजो न पर तव्हांजो पंहिंजो चैनल आहे मलाखड़ा टीवी खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। अॼु तव्हांखे मेलो ॾेखारींदे सैयद बिलाल शाह जो मटियारी ऐं पलीजाणी जे विच में। ऐं हीअ मलाखड़े जी तयारी थी रही आहे। तव्हां पाण ॾिसो था, हिकु एलियन जो बाग बि आहे हिन जे पासे में। ऐं हाणे हलंदासीं मलाखड़े तरफ़। अॼु बि कंहिं पहलवान खां इंटरव्यू वठंदासीं। हाणे हलंदासीं कंहिं इंटरव्यू जे साइड। ओसैनी पहलवान राहिब तगड़, अॼु हिन खां दिलि जी ॻाल्हि पुछंदासीं कॾहिं खां वठी मेला विड़े पियो। ऐं जी अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। साईं राहिब साहब, असांखे ॿुधायो तव्हां कॾहिं खां वठी मेला विड़ो पिया? छा साईं तक़रीबन मूंखे 20 साल खनि थी विया आहिनि मलवड़ंदे। 20 साल? 20 साल। पर सुठे नमूने सां सुठे प्रोग्रामनि में अवार्ड खटणु, पहलवानी जो नालो कढाइणु, सुठी अहमत सां पंहिंजे ज़बरदस्ती जान मस्ती जज़्बात सां वक़्तु कढियो अथऊं। हीअ ॾंद बि मुंहिंजा पहलवाननि भञी छॾिया आहिनि। मुंहिंजे ॾंदनि वञण जी अञा मुद न आहे, पर वॾा मुक़ाबिला कया अथऊं। सॼी सिंध में नाले वारा मल थी रहिया आहियूं। पोइ साईं तव्हांखे कुझु मिले थो? तव्हांखे धक अगरि धक वक लॻे थो? अञा त कोन मिलियो आहे, अञा त कुझु न मिलियो आहे। बाक़ी आवाम अमीरनि मेलनि में ईंदा आहियूं, भाईंदा आहिनि राशूं हंध बिस्तरा, हर शइ असांखे मेलनि में मिलंदी आहे, मेले वाइज़ जे हिसाब सां। बाक़ी गवर्नमेंट जो अञा कोन्हे को अहिड़ो तावन। हाणे कुझु मिलियो आहे 2-3 मरीज़नि खे, बाक़ी हेसिताणी त कुझु कोन हो। गवर्नमेंट खे कुझु चवणु चाहियो था? हर शइ चवणु चाहियूं था। हाणे त ॾींदा, ॾियनि पिया, कुझु ॾिना अथऊं, कुझु ॾींदा भलनि मरीज़नि खे। महिरबानी। वाह रे कोशवा, हल मल्हार तुझो जातो, हल कोशवा, वाह कोशवा, सीधी बगरवा, कोशवा जातो, सीधी काबू दियो। लगातारी एहो तो शेरे पंजाब, एहो तो शेरे पंजाब पहलान अल्तो सलाम कोश, वारे कोशवा, वारे कोशवा। फकीर बनारो अदा हाने चे पहलान हार दा समय में रो पहलान हक मनी कोशिश अच्छे पहलान हक मनी कोशिश। यार अफसोस है मुका गलती थी न मोए पहलान बड़ा रा छे। पहलान गुरमुने खास के लिए, पहलान गुरमुने खास के लिए पहलान गुलाम मुस्तफा बनारो हाजी सिकंदर सोए बड़ी कोशिश करते हैं न साल है न मेले में नसर प्रोग्राम जॾहिं इनाम मोकिलिया 500 रुपया। मां तमाम थोरा तो है अदा वजीर सुठे जो भली जोड़िया 200 ॿिया बि वो खुदा के मञो। ही मल ॾिसंदो, ही पहलवान कोश घुराए विया, कोश भला पहलवान हिते पहुता आहिनि, उन्हनि मलो कढियो। महिरबानी चाहे फक खलीबो सौराब काश के लिए जो मुझे जीअर जी मुई पियो भरे। वाह वर्रा मोहम्मद अली सोहावा, हाजी मोहम्मद हसन सो न पहुतो उन जो शहजादो। वाह पहलवान गुलमुन विकास के लिए हाजी सिकंदर सोए साहब जो पहलवान, हाजी सिकंदर जाई पहलवान। वाह पहलवान वाह वरे नारा वाह कृष्ण बागरी गुलाब बागरी उस जे कोट गांज ने कालो करा करे प्रसादुल्लाह थोरे नाम वारे कृष्ण। वाह पहलवान नारो नारो है पहलवान। हां रे गुलमुन रवा वारे खास के लिए, वाह गुलमुन खास के लिए। हाजी गुल तगड़, माजिद अली तगड़, सलीम तगड़ ऐं वडेरो हिदायतुल्लाह तगड़ तगड़ होशियार थी। वाहरे बागड़ी जाग्या बागड़ी जाग्या बागड़ी जाग्या गुलाब बागड़ी जो मेहरबानियो जे इनाम बंदार है, मोजो माइट है, मोजो घर जो मानो है, हाथी बख्श मगरे जो मेहरबानियो। वाह पहलवान वाह पहलवान होशियार थी तगड़ काबू दी मला इनाम रो साथे जोड़े के नाम रो बिल्कुल कोश के नाम रो वो खुदारा कोश के नाम रो इनाम रो जोड़े के नाम रो वाट करवा इनाम रो हेडे भले पहलान हेडी मल मारिया। हरे राव तगड़ लगे तारी वारे तगड़वा आ भले कोश सदर पहलान मुख्तार आलमानी। मेहरबानी तमाम साईं फज़ील हबीब शाह जो कमदार को जो हाथी बख्श मंगरियो और जो मेहरबानी जे इनाम 500 रुपया साईं जानी शाह जो है होता है जे ला लखे रुपया खणी आयो यार को मल ॾिसंजो 500 रुपया ॾिना नहीं मगे डाले नो पहलवान आया ने अली नाल पोहरा सां जो सिंध जो जन सेक्रेटरी बैठो है।
वाह पहलवान वारे कोशवा साईं मोजा साईं के खुदा छॾो क्या केबला साईं खुदा पवर ॾिठो हूंदो सॼी दुनिया ॾिठो हूंदो पवर पहलवान हो पोइ वरी असांजे सिंध तंज़ीम में उहिदेदार जनरल सेक्रेटरी सिंध पहलवान अली खान चंदन जा पहिरें जोड़ा वेठल आहे वाह पहलवान राग तगड़ दे वाह तगड़ वाह हुसैनी वाह लतीफी पहलवान राह तगड़ कल 6000 का बिल 6000 हो कुछ कल मारे हुआ कल सब कछारियो राह तगड़ के मारे 2500 रुपया इन शीदे का बिल 6000 रुपया हाँ कल इधर जज अज छपा चढ़िया वेठा पहलवान अब्दुल सलाम कोशा साईं सलेमान सागे ने पहलवान जो तारीफ कराया त ही ओ पहलवान जो हींअर लतीफ़ जे मलाकरे में एवार्ड कयो आहे ऐं हिकिड़ी मन पहिरीं रसो आहे वाह पहलवान महिरबानियूं केबला साईं सैयद सलेमान शाह बुखारी मौजो मौसूरा मौजो साईं आहे हुन जो महिरबानियूं जे मौसूर साहिब बिलाल साईं हर साल ड्यूटी ॾींदो आहे वाह पहलवान वारे कोशा अदा हाकुम कोशा महिरबानी करे 2 मिंट वियो वाह पहलवान सख्त मुकाबलो मोहम्मद रमजान कोश पहलवान माशू कोशो वाह पहलवान वारे कोशो वारे कोशो वारे अब्दुल सलाम कोशो पंजाब जिंदाबाद हिया शेर पंजाब पहलवान शेर पंजाब पहलवान अब्दुल सलाम कोश हेरा पहलवान हार इने जादे अचे पहलवान अली खान चंद हकुम कोश ऐं मुख्तार आलमानी सिंध जो नायब सदर मलय हुसैन जो मुख्तार आलमानी पहलवान हाकम अली कोश सिगरेट दुकान बंद अखियूं खोले मल ॾिसो एॾा सैयद फिदा सैयद गुलाम हुसैन शाह मुराद पंवर साईं सैयद सुलेमान शाह हाजी बे मुश्ताक जे घुराईंदो पाणी वे हथ ढिला थी विया साईं सुलेमान शाह जे मेले पर सदा सब उन मलन जे ताके मुश्ताक पहिरीं तारीफ़ करायो आहे त लतीफ समन प्लस में कलंदर जो एवार्डी पहलवान आहे कोश हेॾा तपजिया मुख्तार आलमानी हाकुम कोश जाठा कोश जा वरी गजन कोश वरी कोश जाठो मुख्तार छॾाण वरी जाठो वरी बचियो वारे कोश इहो हाकुम अली कोश जे सिंध जो ला कढियो कदरदार तो साईं गुलाब शाह जो कदर कयो वाह पहलवान हुसैनी राह तगड़ राघो कोहली जो महिरबानियूं राघो कोहली जे इनाम मोकिलिया 200 रुपया तव्हांखे सभिनी खां वठणा ॾींदोमांव मां हिकिड़ो अचनि मलागड़ो हलंदो रहे 200 रुपया बिल आहे जमादार ममल बचल छुटे जो सुमार ते बिल वाह पहलवान कोश वाह पहलवान मुकाबलो 7 रुपया पहलवान अब्दुल सलाम कोश ओना पहला राह पकड़ पहला फिटा मला बिल 500 रुपया महिरबानी राघो कोहली जो काको रामू मारवाड़ी वाह पहला फिटा मला हर वाह पहलवान शौकीन है तमाम घणायो अफसोस आहे त नारो हिते गुलमोहन खास के लिए इन पहलवान हिते हर दौर में वॾा मुकाबला कया आहिनि पर अफसोस जी ॻाल्हि आहे त इन्हनि ते बिल रुगो जमादार बचल छुटे वेठो आहे महिरबानियूं वडेरो यासीन कासकेली पहुंची असांजो मोतबर भाई वडेरो यासीन कासकेली जमा कासकेली जो वडो भाई पगदार 2000 जो जोड़ बधा 5000 आके ताके कराए दो पहिरें जोड़ के जा ताई दुआ कयो वाह रे वाह दिलदार सरदार सारे को नवानी वेठो है मो साईं जन के जो है त साईं मेहरबानी करे मो नाला पहुंचायो साईं गोसल शाह के अपील है त मो ताई नाला पहुंचाए जेके साईं जन वेठा न गया वाह पहलवान मेरा सने को अदा थोड़ो के बाद सन मेरा सोलंगी वाह पहलवान सख्त मुकाबलो कल गुलाम कादर मेंबर शाहिद मेंबर बारे नारावा खास के लिए नारो बारे नारा तो ना जगत तार मेमन पहुंची असांजो प्यारो भा अब्दुल सत्तार मेमन
मेहरबानी आमिर तगड़ जो जे मोदे खर्ची मानिया इनाम मोकिलिया गुलाम मुस्तफा मेमण आमिर तगड़ मुजीब मेमण गुलाम मुर्तजा मेमण रजा मेमण जुल्फकार मेमण आकिब आमिर मेमण साईं गुलाम शाह जो शहजादो साईं मकबूल शाह जी मेहरबानी रोजानो मुझे ला इनाम ऐं खर्ची 1000 रुपया साईं मकबूल शाह जी मेहरबानी वापार कोशो 2700 बाकी 300 रुपया का खुटन 3000 थींदा होशियार नहीं मना होशियार वाणे कोशवा जड़ो कपड़ो उछले छड़ी वाणे कोशवा तो पहले आने गुजार चाली का नमल हड़ो पहला गुलमल काश के लिए बिल 1500 बिल 1500 रुपया पहला गुलमल काश के लिए पहला गुलाम मुस्तफा नारो वरनो यासिर काश के लिए 500 रुपया जमादार मोहम्मद बच्चन छोटो 500 बडेरो हाजी सिकंदर सोसा 500 साजे फनकार है साईं वजीर अली शाह मलाक रोते 200 बानी आखिरी वाह पहला नवा मुकाबलो इतना 7 रुपया गुलमुनीरो शार दी तुझा दोस्त मिट माइट यार दोस्त काश के लिए शार छड़ा काश के लिए वारे गुलमुनीर काश के लिए ये आए बेहतरीन पहला तंडेदार जिले जो पहला गुलमुनीर काश के लिए देखो बिल खड़ी 1500 वाह तगड़वा हुसैन बिला राह तगड़ फिदा वाला बिल 1100 गुलाम मुस्तफा मेमण आमिर तगड़ जमादार मोहम्मद बच्चन छोटो वाह पर तगड़वा बिल खड़ी 1100 वाह पहलवानवा पर आधा ब्याह थोड़ो वे हो ते कोशिश जी मल रसो ये पंजाब गाए पहलवान कोशिश जी मल कर मेहरबानी करे पे वेहो तगड़ के नाम लो मन जो कदर बनानो जावे हो हेठ में हो चार बार नुआ साईं अली अकबर शाह कादिना शेर 500 रुपया वारे आज सिकंदर सोवा ये तो जा पहलवान घुराए मुकाबला करान 500 रुपया मिला है जमादार मोहम्मद बच्चन छोटो पहलवान हक अली कोश पहलवान मुख्तार अलमानी नौशर फिरोज है सादकाबाद वाह पहलवानवा वाह कोशवा नाराए हैदरी वारे कोश हक मरीवा ए तो आज सिकंदर पहलवान आज सिकंदर सोए पहलवान घुराए तो मेहमान वडे यासीन जो दो गुलाम मुस्तफा मेमण अदा आमिर तगड़ 200 गुलाम मुस्तफा मेमण जा 200 रुपया सलाम कोश दे बिल थियो हाणे 2100 याद कयो पछाड़ियो पैसा जमा कराईंदा आहियो कोश के कल भी बिल घट मिलियो है अज भी पहिरीं महिल बिल घट मिलियो है दोस्तों ने गुजारिश है साईं यार जा पैसा तो होई जेड़ा बैंक है बाकी थोड़ो 22 पैसा नारन के पीलाए त बिल रखो पिया त वरी पहलवान के ॾींदा आहियूं खसूसी बिल आनंद 2100 रुपया हाजी सिकंदर 500 जमादार मोहम्मद बच्चन छोटो 500 रुपया हनी छोटो 200 रुपया गुलाम मुस्तफा मेमण 200 रुपया आमिर तगड़ 200 रुपया घास के लिए होशियार थी सीधी करो है तू होशियार मेलो आहे साईं ठारो शाह जो पोरन में 21, 22, 23 तारीख अगवानी दी गुलाम सिंह चंद जी अच्छा सुबह देवो लगे तारी सब ये थे साईं गुलाम शाह गाजा सब ये थे वाह पहलवान वाह पहलवान
बाड़े खास करेगा नाराए हैदरी नाराए सिंधी